अस्सलाम वालेकुम सामिन मोहतरम। ही रेडियो पाकिस्तान मिठी आहे। मज़ो सामिन और तन लाइ हफ़्तेवार मालूमाती प्रोग्राम पेश कजे थो साइडियन सथ। अस्सलाम वालेकुम। सब थियूं कीअं आहियो? उमेद त हमेशह जी अॼु बि ख़ुशबाश ऐं ख़ैरियत सां हूंदियूं। ऐं अॼु स्टूडियो इंजीनियर आहे शंकर सांगी चेलाणी ऐं प्रोड्यूसर आहे प्रोग्राम जो मोहम्मद रमज़ान जुणेजो। ऐं प्रोग्राम आहे साइडियन सत। सभिनी तव्हांजे पंहिंजे मनपसंदि ऐं मालूमाती प्रोग्राम आहे ऐं असां पूरी कोशिशि कंदा आहियूं त असांजी भेनरूं असां सां गॾु शामिल प्रोग्राम रहनि। ऐं थोरो मुख़्तसर टाइम आहे, हिन में असांजी इहा ई कोशिशि हूंदी आहे त असां पंहिंजी भेनरुनि खे पाण सां गॾु सलाह रखूं ऐं कोशिशि कयूं त उन्हनि वटि जेके मौजूदु कारआमद मवाद आहे उहे असां ताईं पहुचाइण जी कोशिशि कंदियूं आहिनि ऐं असां पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए ॿियनि भेनरुनि ताईं पहुचाईंदा आहियूं। सर्दियूं मौसम सर्द आहे तमामु घणी ऐं जेके आहे मौसम जी तब्दीली जा असरात जेके आहिनि उहो इंसाननि ते ॿारनि ते वॾनि ते सभिनी ते तमामु घणो असरअंदाज़ थी रहिया आहिनि ऐं नंढड़ा ॿार जेके आहिनि उहो तमामु घणो जेको आहे हिन मां मुतासिर थी रहिया आहिनि ऐं नंढड़ा जेके ॿार ॼमनि था उन्हनि जी ऐं अमवात में बि अमवात जो रेशो बि जेको आहे कुझु वधी रहियो आहे छो त सर्दी जे करे ऐं अक्सर ॿाराड़ी जे इलाइक़नि में जेको आहे सहूलियतूं घटि हुजण जे करे पका घर न हुजण जे करे चौरा ऐं जेके लांडियूं ठहियल आहिनि उन्हनि में तमामु घणो सीउ पवंदो आहे, उनजे करे काफ़ी सारी मुश्किलात असांखे ॾिसणी पई पवे। पर इन्हनि सभिनी खां बचण जे लाइ असांखे एहतियात जी ज़रूरत आहे। एहतियात कंदासीं त अलाह साईं यकीननि कंहिं बि नाख़ुशगवार वाक़िए खां असांखे बचाए सघे थो ऐं यकीननि एहतियात में ई जेका बहितरी आहे एहतियात इलाज खां बहितर आहे। सर्द मौसम में पंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त कयो ऐं उन्हनि खे सार संभाल ॾियण जे लाइ तव्हांखे एक्टिव रहण जी ज़रूरत आहे छो त असांजी भेनरूं जेको आहिनि तमामु घणो कमकार कंदियूं आहिनि। स्पेशली थर पार्कर में जेको आहे हुननि जो ॿाहिरि जो बि कमु हूंदो आहे, घर जो बि कमु हूंदो आहे, चाहे हू नौकिरी कनि न कनि मगर हुननि खे काठियूं ॿारणियूं हूंदियूं आहिनि। पाणी जो जेको वॾो मसइलो आहे असां वटि पाणी हुननि खे भरिणो पवे थो छो त पाणी तमामु परे खां आणणो पवे थो, वेझो में खूह कोन्हनि, आरो प्लान जेके आहिनि उहे ख़राबु आहिनि, इन जे करे उन्हनि खे काफ़ी सारी परेशानी थिए थी। त इन सूरत हाल में असांखे यकीननि घर में का अहिड़ी वॾी औरत या अहिड़ी मेच्योर औरत खे ज़रूरु विहारण जी ज़रूरत आहे जेके हिकिड़ी माउ जेकॾहिं कमकार सां हली थी वञे त हू पोयां ॿारनि जी देखभाल कनि। ऐं हिकिड़ो ॿियो बि इहो बि आहे त अॼुकल्ह जेके आहिनि हिकु दफ़ो ॿीहर जेके आहिनि 2-3 ॾींहंनि में असां ॾिठो आहे त बाहि जा वाक़िया जेके आहिनि उहे तमामु घणा थियनि पिया ऐं उहे बाहि जा ॾियण जा जेके कारण आहिनि उहे नंढड़ा ॿार आहिनि छो त ॿार अकेला घरनि में मौजूदु हूंदा आहिनि, उन्हनि जी शैतानी दिमाग़ में कान का अहिड़ी ॻाल्हि अची वञे थी शरारत कंदे त हू माचिस खणी या जीअं सर्दी जी असां ॻाल्हि कई त हुनमें माउरूं जेके आहिनि चुल्हि में जेको टांडो मौजूदु ई हूंदो आहे, पाणी गरम कंदियूं आहिनि या चौरे खे गरम रखण जे लाइ रखंदियूं टांडो हूंदो आहे त उन सभिनी में बि जेको आहे बाहि हूंदी आहे त उन खां खणी कनि पिया कुझु। बहरहाल ॿारनि चवण जो मक़सदु इहो आहे त घरनि में जेको आहे वॾनि जो हुजणु मौजूदु हुजणु ज़रूरी आहे। जेकॾहिं माउ ॾिसे पई को अहिड़ो असांजो ॿारु आहे जेको शरारत करे पियो ऐं मसइलो करे सघे थो त हुनखे जेकॾहिं पंहिंजे घर में का औरत न आहे त पाड़ेसरी कंहिं औरत वटि छॾे वञे त वरी या वॾनि ॿारनि वटि छॾे वञे जीअं हुनजी निगरानी कनि त ख़ुदा न ख़ास्ता कंहिं ठीकु आहे। काफ़ी 2-3 ॾींहं अॻु में असां ॾिठोसीं त हिकिड़े वाड़े में बाहि लॻी त काफ़ी सारा जेके बकरी जा नंढड़ा फड़ा हुआ उहो हलाक थी विया। त अहिड़ी सूरत हाल को बि थी सघे थी त को वॾो हूंदो त ज़रूरु हुननि ते नज़रसानी कंदो ऐं उन्हनि खे शरारती कमनि खां रोकण जी कोशिशि कंदो।
सर्दी प्रोग्राम में वधीक ॻाल्हियूं कंदासीं पर हाणे शामिल कयूं था हिन अखि पिरिय जी घड़ी जो निहारे कमारे
प्रोग्राम साइडेन सां रेडियो पाकिस्तान मिठी जे स्टूडियो में पेश कयो पियो वञे। हाणे हलूं था किचन कार्नर सिलसिले तरफ़ ऐं यकीनन सर्दी जी मौसम जेका हूंदी आहे हिन में भाॼियूं जेके आहिनि सस्तियूं हूंदियूं आहिनि काफ़ी क़दुरु त हर को जेको आहे हर घर में साई भाॼी पचंदी बि आहे पर अॼु असां तव्हांखे मूली जा पराठा ठाहिण जी जेका तरकीब साण करे आया आहियूं जेको तव्हांखे ॿुधाईंदासीं। मूली जा पराठा जेके न सिर्फ़ु टेस्टी थींदा आहिनि बल्कि मैदे जे लाइ बि उहो बहितरीनु हूंदा आहिनि त उन्हनि जो छो त मूली जेका आहिनि हिकिड़ो गैस ऐं हुनजो जेको कारण ॿियनि शयुनि खे ख़तमु करे थी ऐं बहितरीनु ग़िज़ा आहे ऐं सब्ज़ी बि जेका आहे तमामु घणी सुठी आहे त अॼु असां मूली जा पराठा साण करे आया आहियूं। तव्हां पहिरीं पनो खणो सामान ऐं तरकीब नोट कयो। सर्दियूं जेकॾहिं तव्हांजे घर में 5 खां 6 भाती मौजूदु आहिनि त तव्हां जेके 4 जेके मूली जूं गंढियूं वठी छॾो ऐं हुनखे जेको आहे मैश करे वठो, बिल्कुलु बारीक पी वठो ऐं हुनखे पोइ अधु देगड़ी पाणी जेका आहे हुन में रखी हुनखे चुल्हि ते रखी छॾो त उहो सुठी तरीक़े सां जेका आहे उबरी वञे। उनखां पोइ हुनखे छाणे वठो छो त मूली जे अंदरि जेको बादी पाणी हूंदो आहे उहो मूली उॿारण खां पोइ जेको उहो बदबूदार पाणी जेको आहे ख़ारिज थी वञे थो ऐं उहो बादी जेका हुनजी हूंदी आहे उहा बि काफ़ी हद ताईं निकिरी वञे थी त हुनखे पोइ जेको तव्हां छाणे साइड ते रखी वठो ऐं गरम गरम खे मैश करे वठो छो त जेकॾहिं असां मैश न कंदासीं त हू जे मानी जॾहिं असां हुनजी ठाहींदासीं त हू हुन मां साइडनि मां निकिरी वेंदो त तव्हां हुनखे मैश करे साइड ते रखी वठो। उनखां पोइ 7 खां 6 मानियुनि जो पराठनि जो जेको तव्हां अटो ॻोहे वठो ऐं पराठनि जो अटो चवण जो मक़सदु ईअं आहे त हू थोरो आम मानी खां जेके मानी थोरी थुल्ही हूंदी आहे ऐं उनमें थोरो वधीक जीअं आम असां 5-6 मानियुनि जो अटो वठंदा आहियूं उनखां वधीक थोरो अटो लॻी सघे थो। उहो तव्हां अटो वठी ॻोहे रखी वठो। पहिरीं हुनखे अधु कलाक ताईं अटे खे ॻोहे नरम ॻोहे साइड ते रखी छॾो ऐं उनखे नंढा नंढा पेड़ा ठाहे उनमें घी लॻाए साइड ते रखी छॾो। उनखां पोइ जेको तव्हां मूली जो जेको तव्हां मिक्सचर ठाहियो आहे उनमें तव्हां 1 चम्मच जेको आहे गरम मसालो पीठल विझी छॾो, 1 चम्मच ज़ीरो, अधु चम्मच हैड, लूणु जेको आहे हस्बे ज़रूरत तव्हां हुनमें विझो ऐं अदरक ऐं थूम जो पेस्ट ठाहे वठो। उनखे 1 चम्मच आयल में ब्राउन करे वठो। आयल जेको आहे हिनमें तमामु घटि रखिणो आहे छो त आयल जेको आहे मानी खे अंदरां जेको असां जेको अटे में आयल हणंदा आहियूं त उनजी बनस्पत जेको आहे उहो तमामु घणो थी वेंदो, पोइ मसइलो थी सघे थो। त तव्हां आयल जेको आहे हुनमें 1 चम्मच सिर्फ़ु रखिजो ऐं हुनखे ठाहिण जो तरीक़ो कुझु इन रीति आहे त तव्हां जॾहिं अदरक ऐं लहसुन खे गरम गरम आयल में विझंदा त उहो हल्को ब्राउन थी वेंदो। उनखां पोइ उहो जेको मिक्सर तव्हां जेको सभु मसाला हुनमें गॾिया आहिनि हुन विझी छॾो ऐं मिर्च जेके आहिनि उहो तव्हांखे थूम ऐं अदरक जो जेको पेस्ट ठाहियल आहे उन में विझणी पवंदी, उनमें तव्हां विझी छॾो ऐं थोरो सॼो ज़ीरो जेको आहे उहो बि अधु चम्मच तव्हां हुनमें वधीक मिक्स करे वठो ऐं पोइ हुनमें मूली जो ठहियलु मिक्सर जेको आहे तव्हां हुनमें विझी सघो था। ॾहनि मिंटनि ताईं हल्की बाहि ते हुनखे सुठे नमूने सां भुञी वठो त जीअं हुन में पाणी